ऐं उस्तादनि खे त मूंखां पुछंदो पैगाम ॼाणीसि त सिंध धरती पंहिंजी आहे, सिंध जा मैसूं ॿारहं पंहिंजनि, उनजी त असांखे वधि में वधि उस्ताद खे महिनत करणु घुरिजे। ऐं ॿियो आउं असांजी तनज़ीम खे जेको मर्कज़ी अॻवान आहिनि, असांजे लीडर आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त 2028 तनज़ीम जे बाटी जो पीरियड पूरो थी चुको आहे, लिहाज़ा जल्द खां जल्द इलेक्शन करायो। इलेक्शन जे ज़रिए तनज़ीमूं ऐं क़ौमूं मुल्क मज़बूत थींदा आहिनि। जेका डिक्टेटरशिप आहे उन सां तनज़ीम ऐं मुल्क तबाह थींदा आहिनि। उनजे लाइ हींअर सिंध जो उस्ताद तमामु तकलीफ़ में आहे, ॾुखारो आहे, ऐं उनजे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि त फौरी तौर ते इलेक्शन करायो। ऐं जेके दोस्त खची जा अचनि था, तव्हां उनखे हारायो न। उन ते पाण जेकॾहिं मर्कज़ी सदर जनरल सेक्रेटरी नोटिफिकेशन कढा तलके जा, त पोइ इहो नाइंसाफ़ी आहे। तलकी जा जेको सीट ख़ाली थींदी आहे उते इदारे जो कमु आहे, वर्किंग कमेटी थो भरे। अहिड़ी तरीक़े सां ज़िले जी वर्किंग कमेटी का सीट ख़ाली आहे त उहो उनजो आइनी हक़ आहे। डिवीज़न जो उहो आइनी हक़ आहे। मर्कज़ी जेका बॉडी आहे, मर्कज़ी सीट उहा मर्कज़ी वर्किंग कमेटी जो हक़ आहे। पर मर्कज़ डायरेक्ट ई तनज़ीम में इनवॉल्वमेंट करे हिकिड़ो सुठी रवायत क़ाइमु कोन पियो करे, त उन सां तनज़ीम एतिरा तमामु कमज़ोर थींदा। लिहाज़ा इहो प्रैक्टिस तव्हां बंदि करियो, ऐं जेको खटी थो अचे उनखे खटणु ॾियो, जेको हाराए थो वेंदो वहीं हारे थो वञे। ऐं तमामु ग़लति रवाइयो क़ाइमु कयो वञे। हिकिड़े हारियल उनखे वरी मुशावरत काउंसिल जा मेंबर कयो आहे, इहो कहिड़े आइन में आहे? पर हीउ तव्हां वरी मर्कज़ जे उहिदा पाण लाहियो, पाण भरियो, इहो तनज़ीम जे ख़िलाफ़ु आहे। ऐं पोइ उनजो रद्द अमल तव्हांजे फेसबुक ते ॾिसो पिया। ऐं चवंदुसि त चवंदा हा साहिबु तरक़ी थो करे। ऐं बसि इहो गुज़ारिश कंदुसि ख़ुदा अचो इलेक्शन करायूं, जेको खटी अचे उहो सिंधी उस्ताद जी अॻवानी करे। हाणे पीरियड पूरो थियो, जेको थियणो सो थी वियो।